मस्जिद ऐं मेंबर, क़ुरान ऐं हदीस ऐं इन सां गॾु अवाम सां राब्तो, इहा आहिनि सुन्नत रसूलुल्लाह जा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, मन बना लिल्लाहि मस्जिदन बनल्लाहु लहु बैतन फिल जन्नह। जेको माण्हू अल्लाह जो घर मस्जिद तामीर करे थो, अल्लाह तबारक व तआला उन जे लाइ जन्नत में घर तामीर करे थो। अगरचे किन बुज़ुर्गनि लिखियो आहे त इहा रिवायत ज़ईफ़ आहे, पर उलमा मुहद्दिसीन एतिरे क़दुरु बि लिखियो आहे त अवाम जे फ़ाइदे में ज़ईफ़ रिवायतूं ज़बरदस्त कमु ॾींदियूं आहिनि, अलबत्त दलाइल में कमु न ईंदियूं आहिनि। चवण जो मक़सदु हीअ आहे, तव्हां असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे दीन खे चंबड़ी पऊं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे तालीम खे अपनायूं, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजे हिकु हिकु सुन्नत खे अपनायूं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे सुन्नतुनि सां गॾोगॾु पंहिंजे ॿारनि जे मथां महिनत कयूं। हर हिकु माण्हू पंहिंजे पंहिंजे घर जे अंदरि थोरी थोरी महिनत कंदो त इहा तालीम आम थी वेंदी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी आदत मुबारक हूंदी हुई त नंढनि ॿारनि सां गॾोगॾु घर वारनि खे बि निमाज़ जे लाइ जाॻाईंदा हुआ, तयारु कंदा हुआ। तव्हां सां मां हर हिकु घर जो धनार आहे। हदीस पाक जे अंदरि चिटा लफ़्ज़ ईंदा आहिनि, अला कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलुन अन रइयतिही, औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, तव्हां मां हर हिकु धनार आहे, तव्हां खां धन जे बारे में पुछा थींदी। जीअं दुनिया में माल जो धनार हूंदो आहे, उहो माल काहे वेंदो आहे, सॼो ॾींहुं चारींदो आहे, शाम जो वापसि ईंदो आहे त पोइ हुन खां सॼे धन जे मुतालिक़ पुछा थींदी आहे, फलाणे बकरी कमज़ोर आहे, पेट भरियल कोन्हसि, या ॾुधल आहे, केरु ॾुई वियो, या हिकिड़ी बकरी खुटल आहे, या मेंहूं आहिनि त उन्हनि मां हिकिड़ी में कमज़ोर आहे, मंडकाए थी, या पोइ ते या काॾे वई, इन सां गॾु फर हुयो, पाॾड़ो काॾे वियो, सॼो धनार ज़िमेदार हूंदो आहे, उन खां पुछाणो थींदो आहे। त बिल्कुलु अहिड़ीअ तरह सां पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, तव्हां बि पंहिंजे पंहिंजे घरनि जा धनार आहियो, तव्हां खां बि पंहिंजे घर जे मुतालिक़ पुछाणो थींदो। तव्हां पंहिंजे घर जे अंदरि तालीम केतिरी ॾिनी, तरबियत केतिरी कई, केतिरे अंदाज़ में तव्हां उनखे दीन इस्लाम जी तलक़ीन कई। असां में असुल तौर ते तालीम कोन्हे, पोइ असां पाण घर वारनि खे छा सेखारींदासीं? इन जे लाइ लाज़िम आहे त पहिरियां पाण तालीम सिखूं, जेकॾहिं सिखियल न आहियूं त। वरी जे सिखियल आहियूं त पाबंदी कयूं, नमूनो बणिजी ॾेखारियूं। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ुदि ईअं करे ॾेखारियो आहे। हिकु रिवायत में ईंदो आहे, हिकिड़ो सहाबी आयो, हुन निमाज़ पढ़ी, ॿ रकातूं पढ़ी, जॾहिं फारिग़ थियो, अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त तो निमाज़ कान पढ़ी, ॿीहर पढ़। हुन वरी पढ़ी, ॿ रकातूं वरी पढ़ियईं त अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायसि तो निमाज़ कान पढ़ी, वरी ॿीहर पढ़। वरी हुन ॿीहर पढ़ी, वरी पढ़ी फारिग़ थियो, अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त तो कान पढ़ी, ॿीहर पढ़। चवणु लॻो, साईं पोइ मूंखे अहिड़ी पढ़णु ईंदी आहे, मूंखे सेखारियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुनखे पढ़ी ॾेखारी। तव्हां असां पंहिंजे औलाद खे कीअं सेखारींदासीं? पाण न पढ़ूं ऐं दुआऊं वॾियूं घुरंदासीं त औलाद सुधरी वञे, निमाज़ी हुजे, नेक हुजे, ईअं कोन थींदो भाई। पाण पढ़ंदासीं पोइ असांखे ॾिसी पढ़ंदा, पाण पाबंद थींदासीं, असांखे ॾिसी पाबंद थींदा। निमाज़ जे लाइ पाण बि उथूं, उन्हनि खे बि उथारियूं, पाण बि पढ़ूं, उन्हनि खे बि पढ़ायूं। बाक़ी असां पाण दीन जे वेझो न हुजूं, निमाज़ रोज़े खां परे हुजूं, औलाद ते लठ पई वसे त तव्हां रोज़ो छो था रखो, निमाज़ छो था पढ़ो, इहो तालीम ऐं तरबियत जो असरु न आहे, इहा जहालत आहे। पाण करे ॾेखारिजे, मुआशरे में पाण मिसाली नमूनो बणिजी ॾेखारिजे त वाह हीअं तालीम थींदी आहे, हीअ अख़लाक आहे, हीअ तरबियत आहे, हीअं कबो आहे। निमाज़ बि पढ़ी ॾेखारिजे, क़ुर पढ़ी ॾेखारिजे, अदब ऐं अख़लाक सां सचो ॻाल्हाए, मुआशरे खे सचो करणु सेखारिजे। असां छा कंदा आहियूं? हथ सां कूड़ो बणाईंदा आहियूं, पोइ चवंदा आहियूं त छोरा असांजा माहौल न सॼो ख़राबु थी वियो आहे, नई पोश ख़राबु थी वई आहे। ॿार हमरा ईंदो, दर खड़काईंदो, अबा केरु? ते बाबा में कमु आहे, सॾु करेसि। हे ईंदो, घर बाबे खे चवंदो, अबा ॿार हमरा आयो अथई। पोइ बाबो छा सेखारींदुसि? चएसि त कोन्हे को, चएसि त कोन्हे को।
हे सदोरो ॿार छा कंदो, ॿार अची करे हुनखे चवंदो बाबू सुतो पियो चए थो, चएसि त कोन्हे को। हिनजी सचाई लिकी। पर जेकॾहिं ॿार बि सियाणो थी पवे, चवे त बा कोन्हे को, त हथ सां ॿार खे सेखारियईं त कूड़ ईअं ॻाल्हाइबो आहे, कूड़ जी तालीम। मां हिकिड़े किताब में पढ़ियो, हिकिड़ो अंग्रेज़ हो, उनजे घर में हिकिड़ो मुस्लमान मुलाज़िम हो। पोइ मुलाज़िम जो कमु आहे सफ़ाई सुथराई बि कंदो, भाॼी भुती बि वठी ईंदो, थांव थिपा बि खणंदो, ॿुहारी बि ॾींदो, दस्तरखान बि विछाईंदो, टेबल लॻाईंदो, सभु कुझु कमु कंदो, ख़िदमत कंदो। हिकु दफ़े ईअं ख़िदमत कंदे कंदे उन अंग्रेज़ जे नंढे ॿार जे हथ में कोप हुजे चांहि पीअण जो, उन चांहि पीती, पोइ टेबल ते रखियो, टेबल तां उथंदे उथंदे उन नंढे ॿार खां कोप शीशो लॻुसि, किरी पियो, शीशे जो काए जो भॼी पियो। हिन खादम जेको मुस्लमान खादम हो, उन छोकिरे खे सेखारियो त अबो खे चइजां मुंहिंजे लाइ त इन खां किरी पियो, छो त तोखां किरी पियो आहे, तोखे दड़का ॾींदो, मूंखे दड़को कोन ॾींदो आहे। ख़बर अथसि त मुलाज़िम आहियां, वॾो आहियां, हर भर कोन कंदुसि, पर पोइ बि किरियो आहे त कंहिं वॾीअ कंहिं ग़लतीअ या कंहिं सबब जे करे किरियो हूंदो। हुनखे सेखारियईं मुंहिंजे लाइ चइजांसि त किरी पियो। पर न ॼाण त हिन शीशे मां काए मां हिनखे ॾिसी वरितो त इहो कोप इन खां न किरियो आहे, मुलाज़िम खां न किरियो आहे, मुंहिंजे नंढे खां किरियो आहे। पंहिंजे नंढे खां पुछा कईं त कोप छो केरे भॻई, हे छा कबो आहे न उथण महिल, चए अबू मां न, मूंखां न किरियो आहे, उन मुलाज़िम खां किरियो आहे। त हे सम्झी वियो त मुंहिंजे ॿारनि में कूड़ जी आदत न हूंदी आहे, छो त मां कूड़ ॻाल्हाईंदो ई न आहियां, मां सेखारींदो ई न आहियां, मां इहा तरबियत ॾींदो ई न आहियां। हिन ॿार इहो लफ़्ज़ कीअं ॻाल्हायो त मूंखां न हुन खां किरियो आहे। आयो मुलाज़िम खे सॾु कयईं, ते कोप कंहिंखां किरियो, चयईंसि मूंखां किरियो। चई अॼु खां पोइ तुंहिंजी असां वटां छुटी आहे। हुन खां दाह निकिरी वई। छो? सर मां कोप भरे थो ॾियां, जे मूंखां किरियो आहे त। चई पुट भरे ॾियण जी ॻाल्हि न आहे, तो तरबियत कूड़ जी हलाई आहे, कूड़ जी तरबियत शुरू कई। अॼु अलाए केतिरनि ॻाल्हियुनि में ॿार हिरी वियो, सुभाणे कूड़ ॻाल्हाईंदो, पोइ तूं ऐं मां हुन खां पुॼी सघंदासीं? अलाए कहिड़ो ॾोह कंदो, कोन ॻाल्हाईंदो। सचे माण्हूअ जो कमु हूंदो आहे, ग़लती थी वेंदसि न फौरन ॿुधाईंदो, हा मूंखां ग़लती थी वई आहे। हिननि ॿारनि खां केतिरा ई भेरा पेन टुटी पवंदी आहे, कापी फाटी पवंदी आहे, स्लेट चिॿी थी वेंदी आहे, चवंदा आहिनि अबू मूंखां किरी पई, चवंदा आहियूं ठीकु आहे। अॼु न कूड़ ॻाल्हायो आहे, चए न सर मूंखां किरियो, चए मां काए मां ॾिठो आहे। हिन जो कंधु शर्म खां झुकी वियो, चए ॾिठो अथई दवा कई, चए बसि तुंहिंजी असां वटां छुटी आहे। हुन मिंथूं कयसि ॾाढियूं, पर हिन चयोसि तव्हां जंहिं मुस्लमान जंहिं नबीअ जा पैरोकार आहियो न, उनजी ज़िंदगी ॾिसो केॾी प्यारी ऐं साफ़ आहे, केॾी सच सां हक़ सां भरियल आहे। तूं मुस्लमान थी करे मुस्लमान खे लॼाई थो, उहो पाण ईसाई आहे। इन 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 ॾोह जे करे हुनखे पाण वटां मोकल ॾेई छॾियईं। हे ईसाई एतिरी वॾी दीन इस्लाम जी तालीम खे पाबंदीअ सां चंबड़ी करे पंहिंजी इज़त मर्तबो ठाहे विया, असां मुस्लमान उते ई वेठा आहियूं। केतिरनि ॻाल्हियुनि में ईअं कंदा आहियूं, वापारु थींदो आहे, दुनिया में असां मिसाल ॾींदा आहियूं त असां खां वाणिया भला, असां खां यहूदी भला, कारोबार जेको कनि था, जेका ज़बान कनि था, उहा शइ ॾियनि था, जेका ॻाल्हि कनि था, जेको कपिड़ो, जेका जुती, जेका क़ीमत मुनासिब ॾींदा, जेका ज़बान सां ॿुधाईंदा, उहा हूंदी, सच आहे। असांजा मुस्लमान न बाबा, कूड़ हूंदो ई मुस्लमान, असांजे ज़बान मां, मुस्लमाननि जे ज़बान मां इहे लफ़्ज़ निकिरंदा आहिनि। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि न आहे, मुस्लमाननि पंहिंजे सच ॻाल्हाइण वारी सिफ़त खे छॾे ॾिनो आहे, गैर मुस्लमान उनखे अपनाए करे उन्हनि धंधो बि कमायो, इज़त बि कमाई, सभु कुझु कमायो। असां मुस्लमाननि पंहिंजे नबीअ जे तालीम खे छॾे धंधा बि विञाया, कारोबार बि विञाया, इज़त बि विञाई। केतिरनि ॻाल्हियुनि में असांजे मुस्लमाननि गैर मुस्लिमनि सां, यहूदनि नसराननि सां, बागड़ी ढीलनि सां यारी दोस्ती रखी, अफ़सोस जो उन्हनि जो असर क़बूल कयूं दोस्तीअ में, यारीअ में, हिननि जो असर उन्हनि ते न लॻो। इहो छाजे करे? हे पंहिंजे दीन ते पका पुख्ता असां मुस्लमान न आहियूं, तॾहिं हू पका आहिनि, पंहिंजे पंहिंजे ॻाल्हियुनि में पका आहिनि। असांजे मुस्लमाननि
वॾे हिसे ताईं तोड़े। वॾा हुक्मरान छो न हुजनि, वॾा असांजा वॾा वॾा मिनिस्टर छो न हुजनि, आला मनसब जा साहिब छो न हुजनि, ॿाहिरि मुल्कनि जे यहूदनि नसराननि अंग्रेज़नि सां यारी रखी उन्हनि जहिड़ा थी वेंदा। आदतुनि में न, बुछड़ा आहिनि ऐं बुरा आहिनि में, उन्हनि जे चवण ते हलंदा। हुननि जी आदत आहे, वापारु कंदा आहिनि, ज़बान जा पका हूंदा आहिनि, ॻाल्हि जा पुख़्ता हूंदा आहिनि, धंधे ऐं कारोबार में ज़बान हिकिड़ी रखंदा आहिनि। सिंपल जेको ॾेखारींदा सो ॾींदा, पैसे जी ॾेती लेती ऑनलाइन जेका तारीख़ ॾींदा उन ते कंदा। असांजे मुस्लमाननि यारियूं रखी, उन्हनि सां दोस्तियूं रखी करे बुछड़ायूं ऐं बुरायूं सभु सिखियूं। उन्हनि वटां धंधो करणो, कारोबार करणो, इज़त पिराइणो कोन सिखिया, हू सिखी विया, ही सभु विञाए आया। इहा दोस्ती न आई, इहो दोस्तीअ जे नाले सां ख़राबु थियणो आहे, खरणो आहे, बेकार थियणो आहे। अलाह ताला तव्हां असांखे सही सम्झ नसीब फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।